की शहदादकोट में ॾियूं था सिकंदर अली लगारी की रिपोर्ट मुताबिक शहदादकोट सिंध ऐं बलूचिस्तान की सरहदी पट्टीअ ते क़ाइम FB बचाव बंद ते RBDO 3 वटा बंद के वेकर ऊंचाई तोड़े पिचिंग जो कम नाक़िस थियण लगो, जंहिं करे इलाइक़े वासियुनि जो साह मुठ में अची वियो आहे। उन मौके ते सियासी समाजी तंज़ीमनि के अॻवाननि हुबदार मीरजत बाबर भट्टी अलहदाद खुश्क ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त FB बचाव बंद ते RD 1 खां 263 RD ताईं हलंदड़ कम के आबपाशी अमलदारन पारा कम की निगरानी न थियण करे साइड ते कम कंदड़ ठेकेदार नाक़िस कम कराइण लगो आहे। FB बचाव बंद ते मरम्मत लाइ ॿाहिरां वारियासी सुठी मिट्टी आणण बजाय उतां ई सेक कलर वारी ॻोढ़ियली मिट्टी इस्तेमाल थियण लगी, जंहिं करे सरकार तरफां करोड़ों रुपया ॿुॾी वञण जो अंदेशो आहे। FB बचाव बंद के मरम्मत वारे कम की निगरानी न थियण तोड़े नाक़िस कम थियण करे ईंदड़ इम्कानी तौर मूनसून की बरसाती बोड तोड़े बलूचिस्तान के नई मां वही ईंदड़ पानी सबब कंबर शहदादकोट जिले काछे दादू जोही हमल समेत मंछुर ताई वधिक तबाही जो अंदेशे के रद्द करे नथो सघिजे। चूंडियल नुमाइंदन के घुर्जे त FB बचाव बंद ते हलंदड़ नाक़िस कम की निगरानी करे कम बेहतर नमूने ऐं मज़बूतीअ सां बणायो वञे।